ॻाल्हि कयो हाकिम खान, मूंखे हिते छो वठी आया आहियो? महबूब जेकॾहिं तूं सच ॻाल्हाई त मां ॻाल्हि बि कयां, या मूंखां का ॻाल्हि लिकाइण थो चाहे या तोखे कंहिं रोके छॾियो हुजे त मां ॻाल्हि न कयां। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे हाकिम खान, न ई तव्हांजे बारे में मूंखे वॾे रोकियो आहे ऐं न ई का अहिड़ी ॻाल्हि आहे जेका तव्हां खां लिकाई वञे। पोइ मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त सोडे सां तुंहिंजी केतिरी गहराइप आहे? हाकिम खान, सोडे सां गहराइप त परे जी ॻाल्हि आहे, पर मां सोडे जो रत जो प्यासी आहियां, रत जो। ऐं जेकॾहिं वॾो इशारो करे न त मां सोडे खे लेटाइण में देर ई कोन कंदुसि। सोडे जे मथो एॾी कावड़ छाजे करे आहे? सोहराब ऐं पीरल खे माराइण में सोडे जो ई हथ आहे। जेतिरे क़दुरु मुंहिंजो अंदाज़ो आहे त इहो कमु मूसा खान वारनि जो आहे। ॿाहिरि कंहिं बि माण्हूअ खे इहा ख़बर कान हुई त उन राति असां किथे लिकियल हुयासीं। त पोइ हिन जो मक़सदु इहो ई आहे त घर जो कातिल उन्हनि सां गॾु आहे। मूसा खान ऐं कमाल खान जेकॾहिं तव्हांजी ॻाल्हि मञनि था ऐं तव्हां सां सची कंदा त घर जो कातिल ज़ाहिर थी पवंदो। जेकॾहिं घर जो कातिल मां तव्हांखे ज़ाहिर करे ॾियां त उनखे ख़तमु करण में मुंहिंजी मदद तव्हां कंदव? जेकॾहिं वॾे जी इज़त जो ख़्यालु न हुजे न त हाकिम खान इहो कातिल मां तव्हांखे ख़तमु करे ॾियां। वॾे खे संभालणु मुंहिंजो कमु आहे। उन शैतान खे मां ज़रूरु ख़तमु कंदुसि जंहिं माण्हू मूंखे हवेली छॾण लाइ मजबूर कयो, ऐं उनखे मां कॾहिं बि बश कोन कंदुसि, कॾहिं बि न कंदुसि। हा, जेकॾहिं तव्हां चओ था त ॼांसि तो घुमरी। तूं सिर्फ़ु कुझु ॾींहुं सब्र कर, ॾींदासीं नड़ीअ ते लत, जीअं अदा वॾे खे ख़बर बि न पए ऐं सोडे जो लाश बि लुढ़ी वञे, जीअं उनजे रत जा छंडा असांजे मथां बि न अचनि। मूसा खान मुंहिंजे अंदर जे मोहबती माण्हूअ खे हिन माहौल मारे छॾियो आहे, ऐं हाणे ही माण्हू मोहबती न हिकु जल्लाद बणिजी चुको आहे। जल्लाद। दिलावर खान, मोहबती माण्हू हिन समाज में घणी देर ज़िंदा नथो रही सघे। जेकॾहिं हिन ज़माने सां मुंहुं ॾियणो आहे त पोइ जल्लाद बणिजणो पवंदो। तॾहिं त पंहिंजी मर्ज़ीअ सां जी सघंदो दिलावर खान, पंहिंजी मर्ज़ीअ सां। कमाल खान पंहिंजी मर्ज़ीअ सां त हर को जिए, मज़ो त तॾहिं आहे जॾहिं को ॿिए जी मर्ज़ीअ सां बि जिए। ऐं अॼु मां बि तव्हां वटि इन ई करे आयो आहियां मूसा खान त तव्हां बि पंहिंजे दिलि मां सभु नफ़रतूं कढी यार मोहबती माण्हू बणिजी वञो। हिन कोशिश करण लाइ पहिरियों कहिड़ो कदम खणणो पवंदो दिलावर खान? रुस्तम खान मूं वटि हली आयो हो ऐं हुन खान वारी ज़मीन ख़रीद कई आहे ऐं उनखे आबाद करण लाइ हू हुते पंहिंजा माण्हू छॾणु चाहे थो। उहा ज़मीन वीरान करे छॾींदासीं, वीरान। ऐं कंहिंखे बि आबाद करण जी इजाज़त कोन ॾींदासीं, ऐं केर बि हिन ज़मीन खे आबाद करण जी कोशिश कंदो त उनखे बि उते ई दफ़न करे छॾींदासीं, दफ़न। कमाल खान, माण्हू त दुश्मनियूं घटाईंदा आहिनि, पर तव्हां ॾींहों पोइ ॾींहुं दुश्मनियूं वधाईंदा पिया वञो। दिलावर खान, मूंखे कंहिं बि दुश्मन जी परवाह न आहे। कई दुश्मन मूसा खान जा पैदा थिया पर मरी खपी विया। मूसा खान अॼु बि मूसा खान आहे। दिलावर खान, मूसा खान। मूसा खान मुंहिंजे करे तव्हां रुस्तम खान सां दुश्मनी ख़तमु कयो, ऐं जेको नुक़सानु थियो बि आहे उहो त रुस्तम खान जो थियो आहे, पर तव्हांजो त रुस्तम खान को बि ॾोह न आहे कयो। रुस्तम बाबा मथां ॿ वार करे चुको आहे ऐं मूंखे बि ॼण मारे चुको आहे। इहा त हयाती हुई जो मां बची वियुसि। हा कमाल खान, तव्हां त बची वियो।
रुस्तम खान जो पी त तव्हांजे वार खां कोन बची सघियो। तॾहिं त चवंदो आहियां, तॾहिं चवंदो आहियां त मूसा ख़ान सां दुश्मनी चङी नाहे, छो त मूसा ख़ान जो वेर कारीगर ते पेर आहे, कारीगर ते पेर। मूसा खान यार हाणे इहो कारीगर वारो वेर छॾ यार, छॾ जंहिंखे यार मोहबती माण्हू बणिजी वञ मूसा खान, ॾाढो सुकून मिलंदई। दिलावर खान हाणे कुझु बि थी पए पर इहा ज़मीन हाणे असां कंहिंखे बि आबाद करण कोन ॾींदासीं। जे तव्हां रुस्तम खान जे मथां हमिलो कंदो त ज़ाहिर आहे रुस्तम खान तव्हांजे मथां हमिलो कंदो त बाबा ज़मीन छड़ो रुस्तम खान जी ख़राबात न थींदी, पर तव्हां वारी ज़मीन खे बि आबाद करण लाइ केर बि घरो न निकिरंदो। दिलावर खान, रुस्तम अञा त एॾो मुड़ुस माण्हू थियो ई कोन्हे जो मूसा ख़ान जी ज़मीन खे ग़ैर आबाद करे। कुछ सोच मूसा खान, कुछ सोच। जे रुस्तम खान ठा लाइ राज़ी आहे त तव्हां छो नथा थियो? रुस्तम जे करे हाण मनी आहे त पोइ असां बि राज़ी आहियूं। रुस्तम सां ठाह ज़रूरु कंदासीं, उहो बि तव्हांजे करे, पर रुस्तम खे इहो ज़मीन जो टुकड़ो विसारणो पवंदो, छो त इहा ज़मीन असां हाणे कंहिंखे बि आबाद करण कोन ॾींदासीं। अरे बाबा ठा कयो था त पोइ ज़मीन आबाद छो नथा करण ॾियो? दिलावर खान, इहा ज़मीन हिकु कारे जी आहे, जंहिंजे जिस्म जा असां कफ़ा कफ़ा करे इन ज़मीन में दफ़न करे इन ज़मीन खे कब्रिस्तान बणाईंदासीं। वॾा ज़ोरावर आहियो मूसा खान, वॾा ज़ोरावर आहियो। इन करे चवां थो दिलावर खान त तव्हां पंहिंजी मोहबत जो वञी मैखानो मचायो, असांजे फॾनि जे विच में न अचो। इहो तव्हां लाइ ऐं तव्हांजी सिहत लाइ चङो रहंदो। मूसा खान हींअर त मां वञा थो, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, रुस्तम खान साबरीन ज़रूर आहे, पर यार कमज़ोर न थई। जीअं तव्हां नथा मरो न, ईअं हू बि न मरंदो, ऐं पोइ इहा दुश्मनी तव्हांखे ॾाढी महांगी पवंदी, ॾाढी महांगी। दिलावर खान, वञी ॿुधाए रुस्तम खे ऐं सम्झाए उनखे त असां खां डारो करे असां खां न त पोइ मूसा ख़ान जो वेर कारीगर ते पेर आहे, कारीगर ते पेर। अम्मा, हो मुंहिंजी मिठड़ी अमड़, जेकर रब जी ज़ात आहे त उन्हनि ज़ालिमनि खां तुंहिंजे खून जो हिसाब किताब ज़रूरु थींदो। ऐं मां बि हाणे उन ॾींहं जे लाइ त ज़िंदा आहियां जंहिं ॾींहुं बि ज़ालिम जो हशर ॾिसंदसि, उन खां पोइ अची तोसां मिलंदसि। हलो बा हलो, तू तांदू नहीं कुरेस न दे घुराया है। हलो न बा न असां कॾहिं बि कोन हलंदासीं रेस न ॾेढे। ढोलू असांखे एतिरो लाचार न आहे जो पंहिंजे पेरनि ते हली पादरनि जे मुंहुं पऊं, सो बि यम करे। जेकॾहिं तोसां एॾो हिन हाल छो न, मैं वधीक माण्हू घुरवा तोसां ॾुनई को टंगो टाली करवा ते चवा टक रेस करे पीछे ख़बर पसावे पुट। खुदा जा बंदा, तोखे कंहिं चयो त इहा ॻाल्हि वञी हाकिम खान सां कर? ओदी महल तो ॾाढा मोतबर पिया थी वी, एमल तो तेरी सलवारी कन बि खड़दी। गुलाम कादर जी चवां हाणे यम करे पेर ड्राए।
यार ए हलथन कोन इना दे हिस्से दे रोज रोज पिया पादर मैं खासा मर गई ढोलू पुट मर गई तेरी किस्मत ही एड़ी है। जॾहिं ॿुधण में ई कुझु कोन थो अचे त हिते बीहण जो को फ़ाइदो। हाणे हीअं कयां जो हितां पेर हटायां मता आहे मूंखे ॾिसी न वठ। अधी उथ त हली आराम कयूं। राजे सिर ॾे ख़ैर हुजे हिन महिल ताईं बीठे मूंखे बेवकूफ़ बणायो। माई वॾी जेका ॻाल्हि तूं ॿुधी न उहो दिलावर ख़ान खे न ॿुधाइजांइ त दिलावर ख़ान असां ते नाराज़ थींदो। अधी अहिड़ी नाहे जो हर भरू वञी भंग में रंग मिलाए। राजे सिर ॾे ख़ैर हुजे तो बि भंग में रंग हाणे घणो मिलाए पीतो आहे। हाणे तोखे जे इन भंग में चरियो धातुरो राजे सिर ॾे ख़ैर हुजे इहो चरियो धातुरो त मूंखे यादि ई कोन हो। हाणे सुभाणे ई हथ करे घोटे अहिड़ो थी पीआरियान पई जो हिन सोढड़े सकीना ऐं जन्नत जा हिक ॿिए जे ॼुंडनि में हथ हूंदा। पोइ ख़ैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे वेही ॾिसंदसि तमाशो। रुस्तम तव्हां छा पिया सम्झो त दिलावर खान मूसा खान खे राज़ी करण में कामयाब वेंदो? न अकबर मूंखे पूरी पक्का आहे त मूसा खान दिलावर खान जी कॾहिं बि न मञींदो। ओए बाबा साईं बाक़ी दिलावर खान वटि हलण जो बाक़ी कहिड़ो मक़सदु हो? प्रभु मूंखे सिर्फ़ दिलावर खान जी मयार ख़तमु करणी हुई। तुंहिंजो सुभाणे जॾहिं मूसा खान जा रस्ता तंग कंदासीं तॾहिं साॻियो मूसा खान वञी दिलावर खान अॻियां जुतियूं घसाईंदो ऐं पोइ जीअं दिलावर खान खे असां सां ॻाल्हाइण जी का वाट न हुजे। हाणे जॾहिं मूसा खान नाहे मञो ऐं हुनखे मजबूर करणो आहे त पोइ लॻायूं बंदूकनि खे तेल। ओ बाबा साईं रमू त रबड़ आहे रबड़ पर इहो मूसा खान आहे न मूसा खान इहो त हिन रबड़ खां बि वधीक चीड़ो आहे। मूसा खान खे हाणे असां ॿुधाईंदासीं। हाणे मूसा खान खां समूरो अॻियो ऐं पोयों हिसाब बराबरि कंदासीं। रमो तूं हाणे वञी ज़मीन ते कमु शुरू कर ऐं कुझु हारी ॻोठाणा बि घुराए असां तोसां गॾु गॾु हूंदासीं। जेकॾहिं पुलिस जो ज़ोर वधी वियो त तोखे इशारो करे छॾींदासीं। सिर्फ़ चंद ॾींहं मूसा खान जे माण्हुनि खां थोरो टारो कजांइ। ख़ैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे या मुई सकीना धूती पंहिंजे भाउ सां बिट थी ऐं इहो बेवकूफ़ थी बणाए पई मूंखे। शायदि इन्हनि खे ख़बर ई कान्हे का त ख़ैरां न पंहिंजीअ ते अचे त हीअं दुनिया सॼीअ खे बेवकूफ़ बणाए। हा अमा तूं रुगो ॾींहं ॿ सब्र कर जन्नत ते अहिड़ो चोरी जो इल्ज़ाम हणाईंदसि ऐं हितां तड़ाए कढाईंदीमांसि वरी हवेली जो रुख न कंदी। पोइ इहा सकीना थींदी अकेलड़ी पोइ छा कंदी असांखे? हींअर ताईं त इन्हे मुंहिंजे जन्नत जे ज़ोर ते पिया था ख़ैरां सां खऊंसनि न त इन्हनि में कहिड़ो दम जो ख़ैरां सां खऊं सकनि। अम्मा जेसीं ताईं सकीना ऐं जन्नत जूं पाड़ूं न पटींदियूंसीं न हिन हवेलीअ मां तेसीं ताईं असांखे आराम सां जीअण कोन ॾींदियूं। अड़ी अमड़ इहा ॻाल्हि त मां पहिरियों खां वठी चवंदी अचां पई तोखे दिमाग़ में हाणे वेठी आहे। पहिरें त मूं सम्झो त अहिड़ी नाहे पर हाणे ख़बर पई त सफ़ा का धोतल पोतल रन आहे। अड़ी मड़े इन्हे रन खां वधीक त इहो मोह सोढड़ो आहे पर मां भी इन्हनि ॿिन्ही जो इलाज सोचे छॾियो आहे। हा इलाज? कहिड़ो इलाज? ख़ैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे सुबुह सां वञी चरियो धातुरो पटे ईंदसि। पोइ तूं उन जा कुझु दाणा वञी भाॼीअ में मिलाए छॾिजांइ। पोइ ॾिस वेही तमाशो त हिननि जी कहिड़ी थी हालत थिए। जे अम्मा इहा ॻाल्हि खुले ऐं इल्ज़ाम असां मथां लॻे त पोइ? कुझु कोन थींदो तुंहिंजो साहु न मञी। पर अम्मा इन्हनि खे चरियो धातुरो किथे थो असरु करे? ख़ैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे वॾड़नि जो चवणु आहे त जेको पटण वारो माण्हू हूंदो आहे न उहे जेके हरकतूं करे चरियो धातुरो पटे ईंदो खाइण वारो उहे साॻियूं ई हरकतूं कंदो
तूं ॾिस जाए वेही त कहिड़ो थी अछर कयां पोइ अम्मा तूं इहो त ॿुधाए त तूं छा चई चरो धातुरो पटींदीअ? खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। अमर तूं ॾिस वेही रुगो तमाशो मां कीअं सुभाणे नाच गाना चई पटे थी अचां पई तूं रुगो हिननि खे खाराए जाए पोइ ॾिस जेके जेके हरकतूं करे मां पटे ईंदसि न सॼो ॾींहुं उहे हरकतूं पिया कंदा पाण ई खलक खिलंदड़ विझणो रुगो भाॼीअ में आहे पर जेकॾहिं न मासी जन्नत ॾिसी वरितो त पोइ तूं मुंहुं ॾिजांइसि मां पाणे वञी भाॼीअ में विझी ईंदसि। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे रुगो सुबुह थिए विझान थी पई छा कयो निसार खान? मूसा खान केस तां खणी वियो। पोइ खान अञा अंदर छो आहे? सुबुह जो कागज़ी कार्रवाई करे खान खे आज़ादु कंदासीं। हाणे ॿियो ॾींहुं न थिए निसार खान? ॿियो ॾींहुं न थींदो। तव्हां टाइम ॿुधाए छॾियो मुंहिंजा हमराह खान खे वठण ईंदा। सुभाणे 12:01 वॻे खान आज़ादु थी वेंदो। ठीकु आहे पोइ मुंहिंजा हमराह पहुची वेंदा। हमराह मोकिलण जी कहिड़ी ज़रूरत आहे? खान निहतो ॿाहिरि ईंदो ऐं मूंखे इहा बि पक आहे त मूसा खान पंहिंजा माण्हू मारण लाइ छॾींदो। इन करे मुंहिंजे मथां बि इहा ज़िमेवारी आहे त जेसि ताईं खान खे कंहिं महफ़ूज़ हंध ते न पहुचायां तेसि ताईं मां खान खे अकेलो न छॾींदुसि। मां चाहियां थी त असांजो घर उन जाइ ते हुजे जिते कंहिं बि घर खे दीवारूं ई न हुजनि परे परे ताईं वॾा मैदान ऐं हुते नंढड़ा ॿार रांदि खेॾंदा हुजनि उते हली रहूं कंहिं अहिड़ी जाइ ते हुजूं जिथे मां पाणी जो दिलो खणी कच्छ ते निकिरां मेल पूरो पंधु करे वञी पाणी भरे अचां। चरी एतिरो पंधु कंदी न त थकिजी पवंदी वरी इहो पाणी भरण जो आज़ार मुंहिंजे लाइ थींदो। मां कॾहिं बि न थकबसि खान कॾहिं बि मां हिकु जाइ ते वेही वेही बेज़ार थी पई आहियां इन जे करे त चवां थी खुलियल मैदान हुजे ऐं मां घुमंदी रहां ॿी का बि दीवार न हुजे। चइबो त कोटनि जे क़ैद मां तूं बेज़ार थी चुकी आहीं। खान अहिड़ो कहिड़ो माण्हू आहे जेको क़ैद में ख़ुशि थी रहंदो? तूं ॿुधाए खान तूं जॾहिं जेल में बंदि हूंदो आहीं तुंहिंजी अॻु पुठि करण वारो केरु न हुजे छा तूं उते बेज़ार न थींदे? ॿुधाए खान छा तूं उन क़ैद में बेज़ार न थींदे? सच मारा सच क़ैद में माण्हू बेज़ार थी पवंदो आहे। हिकु ॾींहं जो क़ैद बि साल बराबरि लॻंदो आहे साल बराबरि। चइबो त हिन कम लाइ घुरायो अथव? हा न जिगर सुबुह जो खानो हथे ख़ाली जेल मां निकिरंदो ऐं असां चाहियूं था त हू जीअं जेल मां आज़ादु थिए त इहो कारो घणो वक़्तु खुलियल हवा में साह न खणे ऐं तव्हां अॻ में ई उते मौजूदु हुजो जीअं जेल मां ॿाहिरि निकिरे निड़ी ते लत ॾेई उते ई पूरो करे छॾियोसि। इन कम जे लाइ असांखे मोटरसाइकिल जी ज़रूरत पवंदी। जंहिं बि शइ जी तव्हांखे ज़रूरत पए इब्राहिम तव्हांखे ॾींदासीं पर हर हालत में इहो ख़िनज़ीर मरणु खपे। इहा पक आहे त हू सुभाणे रिहा थिए थो? पूरी पक आहे। कहिड़े टाइम ते? सुभाणे कहिड़े बि टाइम ते उनखे रिहा कंदा। थाणे जे ॿाहिरां होटल या कंहिं जाइ ते असांजो कमदार वेठल हूंदो। तव्हां थोरो साइड ते रहिजो। जीअं जेल खां ॿाहिरि निकिरी
खुलियल मैदान ते अचे उते जो उते निड़ीअ ते लत ॾेई पूरो करे छॾियोसि। पर बाबा साईं मुंहिंजो वञणु लाज़िमी आहे। न तूं न वेंदुसि बाबा साईं वेंदुसि। अमां नाराज़ छो था थियो? जेकॾहिं सही वक़्तु हिननि खे ॼाण न ॾिनी अथई न त पोइ तूं बि हिननि जो रुख़ न कजांइ। जाइ चाबी लालू वटि मौजूदु आहे। तव्हां आरज़ी तौर ते उन जाइ में रहंदा। जीअं हिन खे ख़बर पई तव्हांखे जी ॼाण ॾींदो। इहा जॻह थाणे खां केतिरो परे आहे? जॻह थाणे सां लॻ आहे। जॻह मूं कमदार खे ॾेखारे छॾी आहे। मां पाण तव्हां सां गॾु हलां पर जेकॾहिं मूंखे हुते कंहिं ॾिसी वरितो त हू हुनखे होशियारु करे छॾींदा। पर मां चाहियां थो त जीअं सुभाणे हू हर हाल में इहो कारो ख़तमु थियणु घुरिजे। न बचंदो। गैरत जे दुश्मन खे ॿुधाए अचो हुननि खे त मूसा ख़ान जो वेर कारीअर ते पेर